यार बस छा कयूं। अस्सलामुअलैकुम दोस्तों, ही असांजो नओं सोशल वर्कर आहे शाहिद अली खोसो, जेको यूट्यूब ते तव्हां ॾिसंदा आहियो वीडियो वग़ैरह। ये न आऊं बयान ॾींदुसि, आऊं असां सां ज़ुल्म आहे, असां सां हिते भोतारनि पीरनि मीरनि ज़ुल्म करे छॾिया। असां वटि वेचण लाइ पाणी कोन्हे, असां वटि पीअण लाइ पाणी कोन्हे। थो बिल मां बयान त ॾिनी, कुर्सी खणी आ वेहा। असां वटि पीअण लाइ पाणी कोन्हे, असां सां वॾो ज़ुल्म आहे, असां सां वॾेरनि भोतारनि वॾो ज़ुल्म कयो आहे। असांखां वोट वठी भॼी था वञनि, असांजे पाणी जे स्कीम ते ज़ुल्म करण वारनि ते लानत। असांजे जेको अलीआबाद खे पाणी में जेको पाणी नथो मिले उन्हनि यज़ीदनि ते लानत, जेके बि यज़ीदनि जो किरदारु। तूं बिल त सही मां बयान आहे जानी त सही चक्कर खां त जंहिं असांजे अलीआबाद जे स्कीम जे पाणी में उहो जेको आहे माल खाधो आहे उन सभिनी ते लानत। तो बिल त सही दौलत त सही हेॾा तो वेही बयान थो ॾियां। असांजी जेका ही हालत ॾिसो, ही ॾिसो असां वटि पाणी कोन्हे विझण लाइ। जेको आहे असां जंहिं बि असां ते ज़ुल्म कयो आहे, ही जेको आहे असांखे पाणी नथा ॾियनि पीअण लाइ। तो बिल त सही मां बयान आहे चवां तो बिल जंहिं असां सां ज़ुल्म कयो आहे उन्हनि ते लानत। उहे जेके हिन किरदार में आहिनि अलीआबाद जे पाणी खे बंदि करण लाइ उन्हनि ते लानत। तो बिल त सही मां बयान आहे त उन्हनि ते लानत, अमेरिका ते लानत, इसराइल ते लानत, इंडिया ते लानत। दरिया बुखो में नाहे, इंडिया में नाहे, बुखो में नाहे, इंडिया में नाहे दरिया गुड़ा कोई भोता निकिरंदो आहे, हंगो में नाहे। इंडिया ते लानत, जंहिं असांजा पाणी बंदि कया उन सभिनी ते लानत।